प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पीपल्स पार्टी जो दावा आहे त उन्हनि खे सदारती चूंड लाइ इलेक्टोरल कॉलेज में वोट पूरा आहिनि, उन्हनि जो अंग पूरो थी वियो आहे ऐं उहे आसानी सां सदारती चूंड जेका आहे उहा खटे सघे था। अॼोके प्रोग्राम जे हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त सदारती चूंड लाइ पीपल्स पार्टी जा केतिरा अंग आहिनि ऐं सदारती चूंड जो तरीक़ोकार कहिड़ो आहे, पंजाब जी असेंबली जा केतिरा वोट थींदा ऐं सिंध जी असेंबली जा केतिरा वोट थींदा, इन ते बि ॻाल्हाइबो। ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त JU आहे हिन वक़्त ताईं को फ़ैसिलो न आहे करे सघी त सदारती चूंडुनि में उहो भला कंहिंखे वोट ॾींदा, छाकाणि त वज़ीर आज़म जी चूंड में, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड में JU आहे कंहिं बि उम्मीदवार खे वोट कोन ॾिना। त हिन दफ़े JU आहे जी कहिड़ी पोज़ीशन हूंदी ऐं पीपल्स पार्टी छा मुतहदा ऐं JU आहे खां वोट घुरंदी, वोट वठंदी, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, पाण पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान आहिनि ऐं क़ौमी असेंबली जी मेंबर आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मलिक सिकंदर साहब, पाण JU जा मरकज़ी अॻवान आहिनि ऐं बलोचिस्तान असेंबली में पार्लियामानी लीडर आहिनि। ऐं असांखे जॉइन कंदो MB सुमरो साहब, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि इस्लामाबाद में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अखबार जा। डॉक्टर शाहिदा रहमानी साहबा, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। इस वक्त आपके पास क्या फिगर हैं सदारती इंतखाबात के लिए, कितने वोट दरकार हैं और आपके पास कितने इस वक्त मौजूद हैं? बहुत शुक्रिया। देखें, जिस तरह पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत ने दावा किया, इंशाअल्लाह ताला हम भरपूर तौर पे हमारे पास वोट भी हैं और कामयाबी भी हासिल करेंगे। सदर आसिफ अली जरदारी इस्लामी जमहूरियत पाकिस्तान के सदर बनेंगे। आपको खुद वाज़ेह बरतरी नज़र आ रही होगी, नेशनल असम्बली के अंदर हमारी 200 से लेकर 205 तक वोट हैं जी। और आप देख सकते हैं कि जो इस वक्त सुन्नी इत्तेहाद काउंसिल के महमूद खान नचकज़ई साहब हैं, उनके पास 92 से 96 तक वोट होंगे। इसी तरह सेनेट के अंदर भी आप उठा के देखें तो जो हमारे प्रेसिडेंट के वोट हैं वो तकरीबन 50 to 55 हैं और वहाँ पे जो हैं 20 to 24 होंगे। तो वाज़ेह तौर पे हर जगह आप देखें, बलूचिस्तान असम्बली में भी पीपल्स पार्टी और तमाम इत्तेहादी जमातों के 45 to 46 वोट हो जाएंगे। और इसी तरह उनके जो हैं अपोजिट ग्रुप के उनके 17 हैं तकरीबन। पंजाब असम्बली में भी 6.1 के अगर फार्मूला के तहत देखें तो वहाँ 36 हमारे पास हैं और इनके पास कम है। हर जगह हमारा फलस्तीन असम्बली आपके सामने है कि वहाँ हम वाज़ेह अक्सरियत के साथ हैं और अक़लियत बहुत ही कम है। चूँकि MKM भी हमारा साथ दे रही तमाम जमातें, तो उसमें वहाँ ना होने के बराबर है। पीपल्स पार्टी तकरीबन 99% वहाँ से कामयाब होगी। KPK में भी इसी तरह 2.42 के फार्मूले से देखें तो वहाँ हमारे वोट कम है, लेकिन सिर्फ एक असम्बली जिसमें हमारे 11 to 12 15 वोट होंगे और साहब के ज़्यादा होंगे। बाकी अगर कुल उठा के देखें तो उसमें सबसे ज़्यादा पीपल्स पार्टी के वोट हैं, तो ये हमारी मेजॉरिटी और आज के रिजर्व सीट्स में भी हमारा इजाफा हुआ है। तो इंशाअल्लाह ताला सदर आसिफ अली जरदारी साहब 400 से ज़्यादा वोट लेके कामयाब होंगे। अच्छा शाहिदा रहमानी साहब, ये भी ज़रा बताइएगा कि आप कह रही हैं कि इस वक्त किसी परेशानी नहीं है, आपको बिल्कुल वन वे ट्रैफिक है और आप कह रही हैं कि आपका मुकाबला ही नहीं है, आपके पास जो अदाद शुमार बता रही हैं, क्या इसके बावजूद भी आप चाहेंगी कि मुत्तहिदा कौमी मूवमेंट और JU आए आपको वोट करें और आप क्या बाज़ाब्ता तौर पे उनसे दरख्वास्त करेंगी वोट के लिए? जी बिल्कुल। देखिए, जमहूरियत इलेक्शन जो जमहूरी प्रोसेस है और जमहूरियत के अंदर तमाम अपने आपको इलेक्टोरल कॉलेज के जो मेंबरान हैं उनसे हमें अपने वोटर से रब्ता करना है, चाहे वो MKM हो चाहे वो कोई और जमात हो। हम सबसे बात कर रहे हैं, करेंगे और हमारी कोशिश होगी कि हम JUI को भी आमादा करें, क्योंकि मुज़ाकरात के लिए कभी दरवाजे बंद नहीं होते और हमें अपने कैंडिडेट के लिए हर जगह जाना है, हर वोटर्स के पास। जिस तरह इलेक्शन होता है हम हर वोटर्स के दरवाजे जाते हैं, इसी तरह यहाँ MKM तो आपको देखा है आपने कि वो हमारे साथ बैठी हुई है असम्बली के अंदर। और इंशाअल्लाह ताला तमाम पार्टीज जो हैं, सदर आसिफ अली जरदारी साहब जो कि एक बेहतरीन उम्मीदवार हैं, उनका माजी में जो 5 साल का उनकी दौरे सदारत था उसमें एक बेहतरीन सदर के तौर पे उन्होंने अपना किरदार अदा किया है। मुदब्बिराना सियासत और जिस तरीके से फहम फरासत के साथ, रिकन्सिलेशन के साथ तमाम पार्टीज को वो जो उनका हक है, उनके पार्लियामेंटेरियंस हैं, ये पार्टीज हैं, उनको ऑन बोर्ड लेके चलते हैं, तो वो मुफाहमत के बादशाह भी कहलाते हैं। इंशाअल्लाह ताला इस वक्त जो पाकिस्तान को सियासी बहरानों का सामना है, माशी बहरानों का सामना है, दीगर उनसे निकालने की उनके अंदर मुकम्मल तौर पर वो सलाहियत रखते हैं और इंशाअल्लाह ताला इस वक्त इन नामसाइद हालात में
ایک بہترین انتخاب ہے صدر آصف علی زرداری صاحب کا. اور شاہدہ رحمانی صاحبہ کیا اس دوران جماعت بھی جی کیا اس دوران آصف علی زرداری صاحب اور مولانا فضل الرحمان کے بیچ میں کوئی ملاقات کے بھی امکانات ہیں؟ دیکھیں ہو سکتا ہے کوئی ایسی میں نے آپ سے عرض کیا کہ سیاست کے اندر مذاکرات کے دروازے ہمیشہ کھلے رہتے ہیں، اور مولانا فضل الرحمان صاحب پہلے بھی ہمارے الائنس رہ چکے ہیں، اور وہ بھی صدر آصف علی زرداری صاحب کی بہت عزت کرتے ہیں. اور آپ نے دیکھا کہ ماضی میں جتنے بھی فیصلے ہوئے، وہ 2018 کے انتخابات تھے جب مولانا صاحب اسمبلی میں بیٹھنے کو روادار نہیں تھے، اور دھاندلی اس وقت کے الیکشن کی دھاندلی پہ انہیں بہت زیادہ تحفظات تھے، تو صدر آصف علی زرداری صاحب نے انہیں آمادہ کیا. اسی طرح جب ووٹ آف نو کانفیڈنس کے اندر، اور وہ جب وہ استعفے دے کے اسمبلی سے باہر جانے کی بات کر رہے تھے، وہ بھی صدر زرداری صاحب کی وجہ سے آمادہ ہوئے اور اسمبلی میں آئے اور ووٹ آف نو کانفیڈنس کا حصہ بنے. تو ہمیشہ سیاست کے اندر مذاکرات سے راستے نکلتے ہیں. اچھا شاہدہ صاحب، ایک طرف آپ کہہ رہی ہیں کہ ایم کیو ایم کو جو مینڈیٹ ہے وہ جعلی ہے اور آپ کو اس کے مینڈیٹ پہ تحفظات ہیں، اور آپ سمجھ رہے ہیں کہ وہ مینڈیٹ آپ کا تھا، کسی اور کا تھا، لیکن ان کو دیا گیا، اور دوسری طرف آپ ان سے ووٹ بھی لے رہی، تو آپ نہیں سمجھتی یہ دگنا معیار ہوگا آپ کی پولیٹکس کا؟ نہیں، بالکل ایسا ہرگز نہیں. دیکھیں ایم کیو ایم کے جو بھی ہمارے تحفظات ہیں، جو ریزرویشن ہے الیکشن کے حوالے سے، اس کے لیے ادارے کام کر رہے ہیں، اور ہم پی ٹی آئی سے بھی یہ کہتے ہیں کہ عوام نے اگر ہمیں ووٹ دیا تو اس لیے دیا کہ ہم ان مسائل پر بات کریں جس کی وہ ہم سے امید رکھتے ہیں. تو بجائے اس کے کہ ہم آپس میں لڑائی جھگڑا کریں، ہمیں عدالتیں بھی ہیں، الیکشن کمیشن بھی ہیں جہاں ٹریبونلز بھی بن گئے، ہماری سماعتیں بھی ہو رہی ہیں، تو جو جس کا حق ہوگا وہ اس کو ملے گا. لیکن جب تک نوٹیفائی ہے اور جنہوں نے اوتھ لیا ہے، تو ہمارا کام ہے ان سیاسی جماعتوں کے ساتھ بات کرنا، اور جو کام ہے اگر ہمارے کوئی تحفظات ہیں تو اس کے لیے عدالتیں اور الیکشن کمیشن موجود ہے، اور ہم نے اپنی وہاں درخواستیں جمع کرائی ہیں. تو یہ دوہرا معیار کہاں سے ہوا؟ نہیں، تو آپ کہہ رہی ہیں نا کہ متحدہ کو جو مینڈیٹ دیا گیا ہے وہ متحدہ کا مینڈیٹ ایکچوئل نہیں ہے، وہ جعلی مینڈیٹ ہے. پیپلز پارٹی بھی یہی کہہ رہی ہے. دیکھیں میں نے آپ سے یہی عرض کیا کہ بالکل ہمارے تحفظات ہیں، ہمارے ریزرویشن ہیں، اس کے لیے کورٹس بھی ہیں، عدالتیں موجود ہیں، عدالتوں میں اور الیکشن ٹریبونل کے اندر وہ کیسز چل رہے ہیں. وہاں جن کے ہمارے پاس اگر شواہد ہیں ہم پیش کریں گے، تو عدالتوں میں جو کیس ہوگا وہ چل رہے ہیں، تو اس میں جو فیصلہ ہوگا اس کو ہم منون تسلیم کریں گے. لیکن ابھی جو وہ اناؤنس ہوا ہے اور جو وہ اسمبلی کے اندر بیٹھے ہیں ایز اے پارلیمنٹیرین، تو ان سے بات کرنا ہمارا فرض ہے. وہ تو فیصلے پھر عدالتیں کریں گی نا کہ الیکشن صحیح تھا یا غلط تھا، یا ہمارے تحفظات غلط تھے یا صحیح تھے. تو وہ سارے کام چل رہا ہے، اس سے مذاکرات یا سیاسی عمل نہیں رکنا چاہیے. کیا پیپلز پارٹی چاہے گی کہ متحدہ صدارتی الیکشن میں آپ کو ووٹ بھی دے، اور پھر سندھ اسمبلی میں آپ سندھ حکومت میں بھی آپ چاہتے ہیں کہ وہ آپ کے ساتھ ایس کولیشن پارٹنر طور پہ کام کریں؟ دیکھیں اس مرتبہ آپ نے دیکھا کہ پیپلز پارٹی بہت بھاری اکثریت کے ساتھ سندھ اسمبلی میں آئی ہے، 2/3 میجورٹی کے ساتھ ہم اپنی حکومت بنا رہے ہیں، اور ہم نے تو واضح طور پہ کہا کہ ہم حکومت بنانے جا رہے ہیں. لیکن بات جہاں تک رہی صدارتی الیکشن کی، تو اس میں بالکل ہمارے لیے ایک ووٹ بہت اہمیت کا حامل ہے، اور ہم متحدہ کے پاس بھی جائیں گے اور ان سے متحدہ پاکستان سے ووٹ بھی مانگیں گے. اچھا شاہدہ صاحب، یہ بتائیے گا کہ آخر کیا سبب ہیں کہ آپ ایک طرف حکومت کے ساتھ بھی ہیں اور دوسری طرف اس کے ساتھ نہیں بھی ہیں؟ مطلب آپ صدارتی الیکشن کے ساتھ نون لیگ کے ساتھ صدارتی الیکشن لڑ رہی ہیں، آپ پھر آگے چل کے سینٹ کی چیئرمین میں بھی آپ کو ملے گی، اور قومی اسمبلی کی ڈپٹی اسپیکر بھی آپ کا بن گیا، لیکن دوسری طرف آپ حکومت کا حصہ نہیں بننا چاہتی، آپ کیبنٹ کا حصہ نہیں بننا چاہتی. اس کی کیا وجہ ہے؟ دیکھیں ماضی میں جو پی ڈی ایم کی ایک مشترکہ حکومت بنی، جس کے اندر آپ نے دیکھا 15-16 ماہ کے اندر جو قائد ایوان تھے شہباز شریف صاحب، بہت سے کام ہمارے پیپلز پارٹی کے منشا کے مطابق نہیں ہوتے. جو قائد ایوان ہوتا ہے وہ اپنی مرضی سے کیبنٹ لے کے چلتا ہے، وہی لیڈ کر رہا ہوتا ہے. تو بہت ساری ایسی چیزیں تھیں جن پہ ہمارے اپنے پارلیمنٹیرینز کو بہت زیادہ تحفظات تھے، ہمارے کیبنٹ میں شامل لوگ تھے. تو اور اس کے علاوہ جو ہمارا مینیفیسٹو تھا اس پر بھی ظاہر پی ایم ایل این کا اپنا ایک مینیفیسٹو تھا، وہ اس پہ امپلیمنٹ کریں گے. اور ہمارا اس سے آپ نے دیکھا کہ کل چیئرمین صاحب نے اس اسمبلی میں آن دا فلور آف دی ہاؤس اس مینیفیسٹو پہ بات کی کہ اس وقت کا تقاضا ہے معاشی بحران کے حوالے سے کہ جو 15 سے 18 وزارتیں ہیں اسے 18 امینڈمنٹ کے مطابق ختم کی جائے، تاکہ یہ جو معاشی بحران ہے اس پہ قابو پایا جا سکے.
اسی طرح انہوں نے سولر کے حوالے سے بات کی جو ہمارے مینیفیسٹو میں شامل تھا. اسی طرح انہوں نے تنخواہوں ملازمتوں کے حوالے سے بات کی. تو وہ ساری چیزیں ہم جب اقتدار میں ہم کیبنٹ میں بیٹھے ہوں گے اور وہ کام جو عوام سے ہم نے وعدہ کیا ہوگا وہ حل نہیں کر سکیں گے تو پھر ہم عوام کو آنسریبل ہیں. اگر ہم کیبنٹ میں نہیں بیٹھے تو ہمارے پاس تو ہے ایک وعدے کہ جی ہم حکومت کا حصہ نہیں ہیں. حکومت بالکل کیبنٹ میں ہوں گے تو ہمیں وہ سارے فیصلے منوان تسلیم کرنے ہوں گے جو پرائم منسٹر آف پاکستان کریں گے. تو آپ کیا اس لیے نہیں بننا چاہتی کہ کیونکہ اس وقت معاشی طور پہ جو ملک کے سامنے جو چیلنجز ہیں وہ اتنے سنگین ہیں کہ کوئی بھی ایک پارٹی اس کو حل نہیں کرنا چاہتی اور آپ سمجھ رہی ہیں کہ نون لیگ بھی حل نہیں کرے گی, اس لیے آپ ذرا بیک فٹ پہ چلی گئی ہیں کہ بھلے جو پھر کل جو کچھ بھی ہوتا ہے وہ ان کے ذمہ آئے؟ ایسا ہرگز نہیں ہے. دیکھیں کل بھی چیئرمین صاحب نے ایک بات کی کہ ہم اس ملک کو اس معاشی بحران سے نکلنے کے لیے ہم ہر طرح سے بیٹھنے کو تیار ہیں, اس ملک کو معاشی بحران سے نکالنے کو تیار ہیں. لیکن میں سمجھتی ہوں کہ جو قائد اعوان ہیں, جو میجورٹی رکھتے ہیں, جو حکومت بنا رہے ہیں اور ان کے پاس بقول ان کے کہ ہمارے پاس ایک زبردست ٹیم ہے جو ہم ملک کو معاشی بحران سے نکالنے کی صلاحیت رکھتی ہے, تو میں سمجھتی ہوں کہ پھر انہیں وہ صلاحیت استعمال کر کے بروئے کار لا کر ملک کو بحران سے نکالنا چاہیے. اور اس میں تمام پولیٹیکل جماعت جو بھی محب وطن پاکستانی ہیں, جو بھی ہم آئین کے تحت اس ملک کی پاسداری کا آئین کے پاسداری کا اور ملک سے وفاداری کا جب اوتھ اٹھاتے ہیں, حلف اٹھاتے ہیں, تو ہم سب پر لازم ہے کہ ہم کسی ایسی سازش کا حصہ نہ بنے جو پاکستان کو بحرانوں سے نہ نکال سکے. ہمیں چاہیے کہ ہم پاکستان کو مل کر اس مشکل وقت سے نکالیں. تو اس میں تو ہم ہر وقت پیش ہیں اور چیئرمین صاحب نے اس پہ آفر بھی کیے شہباز شریف صاحب کو کہ ہم جو بھی ہماری خدمات ہیں وہ حاضر ہیں. بہت شکریہ, بہت شکریہ ڈاکٹر شاہدہ رحمانی صاحب. آپ نے بڑا تفصیلی طور پہ صدارتی الیکشنز کے حوالے سے اور پھر وفاقی حکومت میں کیبنٹ میں حوالے سے آپ نے اپنا اور اپنی پارٹی کا موقف دیا. پروگرام میں اگتے ودوں था पिया. असांखे जॉइन कयो आहे मलिक सिकंदर साहब, पाण JUI जा मरकज़ी अॻुवान आहिनि ऐं बलूचिस्तान असेंबली जा पार्लियामानी लीडर भी आहिनि. मलिक साहब प्रोग्राम में खुश आमदीद सर. मलिक सिकंदर साहब मेरी आवाज़ आप तक आ रही है, आप मुझे सुन पा रहे हैं? अच्छा, मलिक सिकंदर साहब सां असांजो राब्तो न पियो थिए. जीअं असांजो राब्तो ॿाहिरि थींदो त असां उन्हनि खां JUI जी पोजीशन जो है बाल कंदासीं. मलिक साहब आप मुझे सुन पा रहे हैं? मेरी आवाज़ आप तक आ रही है? अच्छा, सदारती इलेक्शन जो शेड्यूल जेको आहे उहो जारी थी वियो आहे ऐं 9 तारीख़ ते सॼे मुल्क में सदारती चूंडूं थींदियूं ऐं उन हवाले सां हर सूबे जे अंदरि हिकिड़ी पोलिंग सूबाई असेंबली जे अंदरि उनखे पोलिंग स्टेशन जो दर्जो हूंदो ऐं सदारती इलेक्शन जो जेको तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त बलूचिस्तान जूं सूबाई सीट्स जेतिरियूं आहिनि ऐं उनखे मद्देनज़र रखंदे बाक़ी सूबनि जूं बि ओतिरियूं सीट्स रखियूं वयूं आहिनि. जंहिं बलूचिस्तान जूं 65 सीटूं आहिनि त पोइ बाक़ी सूबनि जा वोट बि 65 हूंदा. ऐं इन हवाले सां पंजाब में अगरि रेशो ॾिठो वञे त पंजाब जा 6.1 जेके मेंबर हूंदा उन्हनि जो हिकिड़ो वोट जेको आहे उहो हिकु वोट उहो शुमारु कयो वेंदो. ऐं ईअं ई बाक़ी सूबनि जी जेके असेंबलियूं आहिनि उन्हनि जो पिणु रेशो जेको आहे उहो निकिरंदो. बलूचिस्तान में हिन वक़्तु 65 मेंबर आहे. बलूचिस्तान में हिन वक़्तु 65 मेंबर आहिनि ऐं इन रेशो सां ॾिसूं पिया त जेका ॻाल्हि मां जी मलिक साहब आप मुझे सुन पा रहे हैं? मेरी आवाज़ आप तक आ रही है? जी. अच्छा मलिक साहब ये बताइएगा कि JUI इस वक्त क्या फैसला कर पाई है? क्या आप वज़ीर आज़म और स्पीकर के इंतखाबात की तरह सदारती इंतखाबात में भी किसी का हिस्सा नहीं बनेंगे, किसी को वोट नहीं देंगे, या फिर आपसे किसी ने रब्ता किया है और आप अब फैसला कर चुके हैं कि नहीं आप इस सदारती इंतखाबात में किसी मतलब हिस्सा डालेंगे अपना? जी मलिक साहब मेरी मलिक साहब सां असांजो राब्तो जेको आहे उहो मुनक़तब थियो. कम्युनिकेशन गैप जे करे बलूचिस्तान में कम्युनिकेशन गैप जे करे असांजो राब्तो मुनक़तब थियो. जीअं असांजो राब्तो बहाल थींदो त असां उन्हनि खां इहो ज़रूरु ॼाणींदासीं त JUI जी हिन छा पोजीशन आहे, छाकाणि त बलूचिस्तान में ऐं KPK में JUI जा वोट आहिनि ऐं उहे वोट ॾाढा अहम वोट आहिनि. जीअं डॉक्टर शाहिदा रहमानी थोरी देरि अॻु में चयो पिए त पीपल्स पार्टी जी हर मुमकिन कोशिशि हूंदी त
त हिकु वॾे वसी सियासी नज़र सां हू मुतहदा क़ौमी मूवमेंट खां बि वोट वठनि, ऐं हिन हवाले सां उन्हनि मुतहदा क़ौमी मूवमेंट सां राब्तो बि कयो आहे, ऐं JUI जा जेके वोट आहिनि उन्हनि सां बि मौलाना फज़लुर रहमान ऐं बाक़ी क़यादत सां राब्तो करे उन्हनि खे बि वोट वठनि। ऐं असां ॾिठोसीं त 2007 जी अगरि ॻाल्हि कजे त 2007 में जॾहिं चूंडूं थियूं ऐं यूसुफ रज़ा गिलानी जॾहिं उनखे वज़ीर आज़म जो उम्मीदवार नामज़द कयो वियो पीपल्स पार्टी तरफ़ां, तॾहिं उहो यूनिवर्सली मतिलबु क़ौमी असेंबली जे सभिनी मेंबरनि यूसुफ रज़ा गिलानी खे वोट कयो हो, ऐं उहो हिकु हवाले सां ॾाढो सुठो सवण पिणु सियासत जे हवाले सां ॾाढो सुठो सवण बि हुयो ऐं हिन भेरे बि पीपल्स पार्टी जी इहा मुमकिन कोशिशि आहे त तहरीक इंसाफ़ यानी सुन्नी इत्तेहाद कौंसिल ऐं पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी खां अलावा बाक़ी जेकी मेंबर आहिनि उन्हनि खां वोट वरिता वञनि। MB सुमरो साहिबु असांखे जॉइन कयो आहे। MB सुमरो साहिब खां ॼाणींदासीं त सदारती जेकी चूंडूं थियनि पियूं उनजो तरीक़ेकार केतिरो आहे, तरीक़ेकार कहिड़ो आहे, ऐं सिंध ऐं पंजाब जा वोट पर मेंबर केतिरनि मेंबरनि ते हिकिड़ो वोट जेको आहे उहो थींदो। MB साहिबु प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। MB इहो ॿुधाइजो त पहिरियां सदारती चूंडुनि जो तरीक़ेकार कहिड़ो आहे ऐं केतिरा वोट हिकिड़े मेंबर या ख़ासि करे बलोचिस्तान जे त पहिरियां ॻाल्हाइजो, ऐं पोइ वरी सिंध ऐं पंजाब जी सूरत हाल असांखे आगाह कजो। मां पहिरियां तरीक़ेकार जी ॻाल्हि कई ऐं तव्हांखे ॿुधायां त ही वाहिद रियासत पाकिस्तान जो उहिदो आहे जंहिंजी इलेक्शन जो तरीक़ेकार आइन में ॾिनो वियो आहे, न त इलेक्शन जो तरीक़ेकार अक्सर तौर ते कानून में हूंदो आहे ऐं रूल्स में वाज़े कयो वेंदो आहे, पर आर्टिकल 41 ऐं उन खां पोइ 2nd शेड्यूल में सदर पाकिस्तान जे इलेक्शन जे हवाले सां पूरो तफ़सील ॾिनो वियो आहे, ऐं उन में जेको रिटर्निंग ऑफिसर आहे उहो चीफ इलेक्शन कमिश्नर आहे। ऐं अव्हांखे इहो मालूम आहे त सवाइ पंजाब असेंबली जे पंजाब असेंबली में इलेक्शन कमीशन जे मेंबर खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुक़ररु कयो अथऊं। बाक़ी सिंध, बलोचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा असेंबली ऐं में लाॻापियल सूबनि जे हाई कोर्ट जा चीफ जस्टिस प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहिनि। ऐं ईअं क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो जेको हिकी ऐवान हिकी पोलिंग क़ाइमु कई अथऊं, उहा क़ौमी असेंबली जे हाल में थींदी, ऐं उनजो प्रिज़ाइडिंग ऑफिसर जेको आहे उहो इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आहे। हाणे हिन चूंड जो जेको तरीक़ेकार आहे उहो आउं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त उहो आइन में ॾिनल आहे। हाणे उन में हर मेंबर खे जेके हाणे 4 सूबाई असेंबलियुनि में पोलिंग थींदी ऐं हिकिड़ी क़ौमी असेंबली ऐं सेनेट जे मेंबरनि जी क़ौमी असेंबली में थींदी। मतिलबु सदर जे इलेक्शन जे लाइ 9 मार्च ते 5 पोलिंग स्टेशनूं थींदियूं, ऐं उन में सुबुह जो 10 वॻे खां शाम जो 4 वॻे ताईं पंहिंजो वोटिंग थींदी, ऐं उन में क़ौमी शनाख्ती कार्ड खां अलावा लाॻापियल असेंबलीअ जो ऐं सेनेट जो कार्ड बि खणी अचिणो पवंदो। अल्फाबेटिक ऑर्डर तहत उहे पंहिंजो वोट कंदा, प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि खां बैलेट पेपर वठंदा, ऐं ही जेका चूंड थींदी उहा ॻुझी राय शुमारी ते थींदी, ऐं वोटर स्क्रीन जे पोयां वञी पंहिंजे पसंदि जे उम्मीदवार खे वोट जे साम्हूं क्रास जो निशान लॻाए ख़ुसूसी पेंसिल ज़रिए। अच्छा, MB हाणे इहो ॿुधाइजो त हिन टोटल सदारती चूंडुनि में इलेक्टोरल वोट केतिरा हूंदा, इलेक्टोरल कॉलेज जा वोट केतिरा आहिनि हिन में? हाणे ईअं आहे त क़ौमी असेंबली जा 336 मेंबर आहिनि हींअर जी। सेनेट जे अगरि जेके रहियल सीटुनि खे बि न कढिजे त सेनेट 100 जो आहे, पर सेनेट मां कुझु सीटूं ख़ाली आहिनि, उहे सदारती चूंड खां पोइ भरिजी सघबियूं। त माना हींअर कोई 94 या 93 जे क़रीब सेनेट जा वोट आहिनि, 334 मेंबर, छो त अञा ताईं क़ौमी असेंबली जूं 2 सीटूं रहियल आहिनि। हिकु जो नोटिफिकेशन रुकियल आहे, उहो त थी सघे थो त रुकियल नोटिफिकेशन चूंड खां पहिरियां जारी थी वञे, पर बाक़ी जेको हिकिड़ो तक क़ौमी असेंबलीअ जो NA 8 आहे जे ते इलेक्शन रुकियल आहे, हाणे उन ते इलेक्शन थींदी। बाक़ी बलोचिस्तान असेंबली जूं 65 सीटूं आहिनि, ऐं बलोचिस्तान असेंबलीअ खे हिन सदारती चूंड में एज हासिल आहे 2 सूबाई असेंबलियुनि जे मुक़ाबले में, छो त बलोचिस्तान असेंबली जा 65 मेंबर आहिनि, उन्हनि जे हर मेंबर जो 1 वोट
काउंट थींदो ऐं ईअं सिंध असेंबलीअ जा 168 मेंबर आहिनि पर 168 मेंबरनि जा वोट टोटल 65 काउंट थींदा। पंजाब जा 371 मेंबर आहिनि पर उन्हनि जा बि वोट 65 काउंट थींदा ऐं ईअं KPK असेंबली जा 145 मेंबर आहिनि उन्हनि जा बि वोट 45 काउंट थींदा। हाणे माना सिंध में जेको तव्हां रेशो जे हिसाब सां पुछा कई सवाल त सिंध में 58 ते हिकिड़ो वोट थींदो सदर जी चूंड में, खैबर पख्तूनख्वा में 23 ते हिकिड़ो वोट थींदो ऐं पंजाब असेंबली में 7 मेंबरनि ते हिकिड़ो वोट काउंट थींदो त इहो पोइ वोट थींदो। हाणे उहो टोटल मेंबरशिप जो फिगर इन करे असां फाइनल नथा करे सघूं त हिन वक़्तु सूबाई असेंबलियुनि में कुझु सीटूं ख़ाली आहिनि, कुझु सेनेट में ख़ाली आहिनि पर जेको बि टोटल हाउस आहे 1100 ऐं कुझु मेंबरनि जो उहो इन सदर जे लाइ 4 असेंबलियूं सेनेट ऐं क़ौमी असेंबली उहो सदर जे इलेक्शन जे लाइ वोट ॾियण जा अहल हूंदा आहिनि पर छो त कुझु सीटूं सेनेट में ख़ाली आहिनि ऐं हिकु क़ौमी असेंबली में ख़ाली आहे ऐं हिकु सीट ॿी रहियल आहे, बाक़ी इलेक्टोरल कॉलेज पूरो आहे ऐं हाणे उहे मेंबर सदर जे सदारती चूंड सां गॾु ई रहिजो। असां अञा खां क़ौमी असेंबली सेनेट जे हवाले सां बि मालूम कंदासीं ऐं सुन्नी इत्तेहाद कौंसिल जेके दरख़्वास्त रद्द थी आहे उन जा बि सदारती चूंडुनि ते कहिड़ा सभु पौधान ते ॻाल्हाईंदासूं। मलिक सिकंदर साहिब सां असांजो राब्तो मलिक साहिब सां असांजो राब्तो वरी बहाल मुअतल थियो आहे, जीअं वरी बहाल थींदो त उनखां JUI जी पोज़ीशन मालूम कंदासीं। अच्छा इम्तिहान इहो ॿुधाइजो त हिन तमामु तर मामले में अवां छा था सम्झो त जॾहिं सुन्नी इत्तेहाद कौंसिल जी दरख़्वास्त रद्द कई गुज़िरियल ॾींहुं इलेक्शन कमीशन त उन्हनि खे मख़सूस सीटुनि वारी जेका दरख़्वास्त रद्द थी आहे त उन्हनि अदालत में वञण जो फ़ैसिलो कयो आहे त अव्हांखे छा थो लॻे त जेकॾहिं इन मामले ते को स्टे अचे थो पियो त पोइ छा सदारती चूंडनि वारो मामिलो बि रुकिजी सघे थो पियो ऐं इहो मुलतवी बि थी सघे थो पियो? मूंखे इहो ॾुखियो लॻे थो छो त आइन में लिखियलु आहे त सदारती इलेक्शन्स खे किथे बि चैलेंज न करे सघिबो ऐं ॿियो इहो त हाणे हिननि खां कुझु कानूनी तौर ते आइनी तौर ते ग़लतियूं थियूं आहिनि ऐं मुंहिंजो पंहिंजो सहाफ़ी ज़ाती तौर ते जेको मूंखे लॻे पियो त PTI खे असेंबलियुनि में मख़सूस सीटूं हासिल करण खां वधीक एजिटेशन जा ग्राउंड खपनि, एहतजाज करण जा ग्राउंड खपनि जेको मूंखे लॻे थो पियो ऐं छो त आइन में जॾहिं वाज़े लिखियलु आहे आइन जे आर्टिकल 51 जे क्लास B में त मख़सूस सीटूं उन पार्टी खे मिलंदियूं जंहिं पार्टी जनरल सीटूं हासिल कयूं हुजनि ऐं वरी उन शइ खे वाज़े करण जे लाइ आइन में प्रोवाइज़ो ॾिनो वियो आहे त उहो बि वाज़े कयो वियो आहे त जेके आज़ाद मेंबर आहिनि उन पार्टी में शामिल थी सघंदा जंहिं का जनरल सीट हासिल कई हुजे। हाणे PTI वटि वॾा वॾा बैरिस्टर आहिनि, तमामु वॾी कानूनी टीम आहे, आइन में इहे शयूं वाज़े लिखियल आहिनि। हाणे आइन खे छॾे हिकिड़े अदालती फ़ैसिले उहो बि हिकिड़े खैबर पख्तूनख्वा जी सूबाई हाई कोर्ट जे फ़ैसिले खे बुनियाद बणाए हिननि कयो आहे आइनी दायरे खां निकिरी करे त उनजो इहो तव्हां अगरि पंहिंजो प्रोग्राम कढंदव त असां पंहिंजे प्रोग्राम में ई हिन प्रोग्राम में ई ॻाल्हाए चुका आहियूं त हीउ जेको रस्तो वठनि पिया PTI उहो रस्तो हिननि जे लाइ माना ॾुखियो रस्तो आहे, हीउ सही नथा कनि। हाणे बि आउं तव्हांखे ॿुधायां जेके PTI जा ज़रिया ॿुधाइनि पिया त हिन मामले खे पहिरियां जेको चैलेंज करण वञनि पिया उहो चैलेंज करण वञनि पिया हाई कोर्ट में। MB सां गॾु ई रहिजो MB सां गॾु ई रहिजो ऐं ॿीहर वटि अचां पियो। मलिक सिकंदर साहब सां असांजो राब्तो बहाल थियो है। मलिक साहब खां JUI की पोजीशन मालूम की। मलिक साहब मेरी आवाज़ आप तक आ रही है? आप मुझे सुन पा रहे हैं? अच्छा मलिक साहब ये बताइएगा कि JUI ने इस वक्त क्या फैसला किया है? क्या सदारती इंतखाबात में आप वोट डालने का फैसला किया या फिर कौमी? अभी तक नहीं किए क्योंकि मौलाना साहब ने महमूद खान जगलरी साहब गए थे उनके पास, उन्होंने उनको कहा कि पार्टी कि चूंकि पहले एक फैसला हो चुका है तो पार्टी के सामने ये रखेंगे, पार्टी फैसला जो भी करेगी फिर उसके मुताबिक
वो आपको बता देंगे। तो अभी तक फैसला नहीं हुआ जी। तो अभी तक आप कह रहे हैं कि फैसला नहीं हुआ, लेकिन किसी ने राब्ता किया है मौलाना साहब से, जरदारी साहब ने या फिर अचकज़ई साहब? तो हुए हैं, राब्ते हुए हैं जी, राब्ते हुए। बस अब सिर्फ ये कि मौलाना साहब पार्टी से की राय लेकर फिर कोई फैसला करेंगे जी। अच्छा, तो क्या आपको लगता है कि इस मरतबा बलूचिस्तान में तो आप हुकूमत भी बना सकते थे मलिक साहब, आप आसानी से, लेकिन इस पर तो आपने हुकूमत बनाने की भी कोई कोशिश नहीं की, लेकिन आप बिल्कुल हमारे साथ तो बहुत ज्यादा ज्यादती हुई। आपके सामने यानी अख्तर मेंगल साहब ने वाशगाफ अल्फाज में कहा कि बलूचिस्तान में 70 अरब रुपए की करप्शन में का मुख्तलिफ जलसों में यही कहना है कि आपको ये आपने खुद भी देखा होगा कि एक हामिद मीर के प्रोग्राम में जाफर मंदोखेल जो बलूचिस्तान के मुस्लिम लीग के सदर हैं, उन्होंने कहा कि 3 करोड़ रुपए मांग के रिकमेंड का भी किस चीज के पैसे उस वजह से जी समचन जी 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 मलिक साहब। तो मलिक साहब, आपको क्या लगता है कि आपका अगर मैंडेट चोरी किया गया है तो किसने किया है? स्पेशली बलूचिस्तान में आपका मैंडेट किसको दिया गया है या किसने चोरी किया है? हेलो जी मलिक साहब। तो मैं ये अर्ज कर रहा था कि अब मेरी सीट पे 9 से 13 तारीख तक आपने भी देखा होगा पूरे पाकिस्तान ने, चीफ इलेक्शन कमिश्नर ने, आर्मी चीफ ने, चीफ जस्टिस ने, उन सब ने देखा कि जहाँ भी NA 262 आता तो या मेरा नाम साथ होता या मेरी पार्टी का तो साथ JUI होता था, लेकिन 14 तारीख को मेरी सीट छीन कर किसी और को दे दी। इसलिए इसी तरह हमारे साथ कई जगहों पे इंतहाई ज्यादती हुई है। बलूचिस्तान के सोशल मीडिया पे तो आ रहे कि सीटें यानी मेरी सीट या दूसरी सीट 30 करोड़ 40 करोड़। अभी रिसेंटली आपको पता है कि हमारे PB7 के हमारे कैंडिडेट जो जीत चुके थे, फिर वो बहाना ये बनाया कि जी कुछ पोलिंग स्टेशन रह गए, उन पोलिंग स्टेशन पे फिर इलेक्शन हुए, उसमें फिर लोग भी जख्मी हुए, बड़ी बदअमनी रही, लेकिन वो सीट उनसे छीन के किसी और को दिया गया। तो हमारे साथ तो बहुत ज्यादा हमारी सीटें खरीदी गई हैं, सारे बलूचिस्तान की सारी सीटें जिनका नाम और निशान भी नहीं होता था वही जीत जाता था। न उनका कोई ऑफिस होता था, न कोई उनका कोई पम्फलेट होता था, न कोई पैनाफ्लेक्स होता था, न कोई मीटिंग होती, लेकिन जीत में इसका नाम। मलिक साहब बिल्कुल लास्ट में ये बताइएगा, आपका आवाज़ भी कट रहा है, कि अब JUI क्या सोच रही है? क्या JUI एक मरतबा फिर? JUI ने तो ऐलान कर दिया, फैसला किया कि इसके खिलाफ तहरीक के जब तक एजेंसियों का और फौज का इसमें मुदाखलत खत्म नहीं होगा उस वक्त तक इलेक्शन नहीं है, इलेक्शन की कोई हैसियत ही नहीं है, इलेक्शन होना भी नहीं चाहिए। तो इस मरतबा जब आप एहतजाज गुज़िश्ता मरतबा जब आपने एहतजाज किया था तो वो तो PTI हुकूमत के खिलाफ था, इस मरतबा आप किसके खिलाफ एहतजाज करने जा रहे हैं? शहबाज शरीफ की हुकूमत? इस दफा जिसने बलूचिस्तान में खिलवाड़ किया, जिसमें केवल ये सीटें दे दी गई है, ये तो एजेंसियां हैं और ये एस्टेब्लिशमेंट है, इसके खिलाफ हमारी तहरीक चलेगी। और जब तक एस्टेब्लिशमेंट का मुकम्मल इससे सियासत से दस्तबरदारी आइन के मुताबिक नहीं होगा, उस वक्त तक हम चैन से नहीं। बहुत शुक्रिया मलिक सिकंदर साहब, आपने बड़ा तफसीली तौर पे अपना और अपनी पार्टी का मौक़िफ़ दिया, और आपका ये कहना है कि आप एक मरतबा फिर मुल्क गिर एहतजाज करने जा रहे हैं, एक बड़ी तहरीक करने जा रहे हैं, और जिन लोगों ने ये इलेक्शन हाईजैक किया है उसके ख़िलाफ़ अब आप तहरीक चलाएँगे। अब देखना ये है कि आप ये तहरीक कब चलाते हैं और उस तहरीक का नतीजा क्या निकलता है। तो वक्त ॿुधाईंदो MB सुमरो साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। MB अवां ॿुधायो पिया त अव्हांखे नथो लॻे त सदारती चूंडूं के डिले थियण वारियूं आहिनि या उन ते स्टे ऑर्डर जा के इम्कान आहिनि, पर अवां नथा सम्झो त जेकॾहिं कोरम पूरो न हूंदो, मिसाल जे तौर ते KPK में अगर मखसूस सीटूं नथियूं ॾिनियूं वञनि या क़ौमी असेंबली में भी मखसूस सीटुनि वारो मामिलो जेको आहे वो ईअं लटकियल रहंदो, त पोइ सदारती इलेक्शंस ते उन जा असर ज़रूर पवंदा।
अव्हांखे ॿुधायां त जेके सुन्नी इतिहाद काउंसिल जे लाइ कुल टोटल क़ौमी असेंबली समेत चइनी सूबाई असेंबलियुनि में 77 सीटूं बचायूं वयूं हुयूं त उन्हनि खे ॾेई सघजनि थियूं। उहो इलेक्शन कमीशन वटि फ़ैसिलो पेंडिंग हुयो ऐं इलेक्शन कमीशन उहो काल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो त सुन्नी इतिहाद खे मख़सूस सीटूं न मिलंदियूं। अॼु उन्हनि 77 ई तकनि जेके मख़सूस सीटूं आहिनि उहे 77 ई सीटूं हुननि अलाट करे छॾियूं आहिनि पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं ॿियनि पार्टियुनि खे। हाणे जेको सदारती चूंड जो इलेक्टोरल कॉलेज आहे उहो ख़ाली कोन्हे को। हाणे उन में क़ौमी असेंबली जूं 336 सीटूं आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ु 2 सीटूं ख़ाली आहिनि ऐं सेनेट जूं बि 6 जे लॻभॻि सीटूं या 7 सीटूं ख़ाली आहिनि। बाक़ी तक़रीबन सॼो मख़सूस सीटूं बि डिस्ट्रीब्यूट थी वियूं। अॼु उन्हनि जो नोटिफिकेशन थी वियो आहे ऐं उहे नून लीग, पीपुल्स पार्टी, JUI, काफ लीग, तहरीक इस्तेकाम पाकिस्तान इन्हनि खे ॾिनियूं वयूं आहिनि त ऐं MQM खे। त बाक़ी हाणे उहो जेको इलेक्टोरल कॉलेज वारो जेको मसइलो आहे उहो अलॻि आहे। बाक़ी हाणे ही कोर्ट में वेंदा, ज़ाहिरिया हिननि जी इस्तदा इहा हूंदी अदालत खे त पंहिंजो हिन खे इलेक्शन खे डिले कयो वञे। पर मसइलो जेके ज़राए ॿुधाइनि पिया त PTI पहिरियां जेका अदालत में वञे थी, हाई कोर्ट में थी वञे। मां तव्हांखे ॿुधायां त क़ौमी असेंबली में जेके मख़सूस सीटूं आहिनि औरतुनि जूं, मिसाल जी ॻाल्हि 60 सीटूं आहिनि टोटल क़ौमी असेंबली में औरतुनि जूं। उहे 60 सीटुनि मां 32 सीटूं पंजाब सूबे जूं आहिनि ऐं उन मां 14 सीटूं सिंध सूबे जूं आहिनि ऐं 4 सीटूं बलूचिस्तान जूं आहिनि ऐं 10 सीटूं ख़ैबर पख्तूनख्वा जूं आहिनि। मिसाल जी तौर ते अगरि हे लाहौर हाई कोर्ट वञनि था त लाहौर हाई कोर्ट खे त पंजाब जी जुरिडिक्शन में फ़ैसिला करण जो अख़्तियार आहे। उहा सिंध जे सीटुनि जो, बलूचिस्तान जे सीटुनि जो या ख़ैबर पख्तूनख्वा जे सीटुनि जो फ़ैसिलो उहा कीअं करे सघंदी? त ही डिले प्रैक्टिस था कनि। इन्हनि हिकमत अमली मां लॻे थो त ही सीटूं नथा चाहिनि। पर एम बी इहो नथा सम्झो त इहा बि प्रैक्टिस आहे। पर एम बी इहो नथा सम्झो त जेकॾहिं इहो बि चांस दादा जेकॾहिं डायरेक्ट सुप्रीम कोर्ट में वेंदा त अगर फ़ैसिलो कोई बि जे फ़र्क़ सां अचे त ॿियो को चांस न हूंदो। हाई कोर्ट में अगर फ़ैसिलो ख़िलाफ़ बि अची वियो त वरी हिकिड़ो ॿियो प्लेटफॉर्म त मौजूदु आहे न। ॻाल्हि इहा आहे त मां त लॉ ग्रेजुएट न आहियां। मां त कॉन्स्टिट्यूशन खे या लॉ खे ओतिरो ई पढ़ियो आहे जेतिरो मुंहिंजी सहाफ़ती कम जी रिक्वायरमेंट आहे। पर आइन में वाज़े तौर ते लिखियल आहे हर सूबे जी हाई कोर्ट क़ाइम ई इन करे कई वई आहे त हर सूबे जी हाई कोर्ट पंहिंजे जुरिडिक्शन में कमु कंदी। त हिकिड़े सूबे जूं सीटूं आहिनि, उन सूबे जी सीटुनि जो फ़ैसिलो का ॿिए सूबे जी हाई कोर्ट कीअं कंदी? त माना हिन में इहो अपील माना हिकिड़ो फोरम हूंदो, ॿिए ते अपील करण जो हक़ मिलंदो, इहो कमु ई न आहे। ही कॉन्स्टिट्यूशन जो मसइलो आहे, कॉन्स्टिट्यूशन जी इंटरप्रिटेशन जो मसइलो आहे। कॉन्स्टिट्यूशन जे तहत इन्हनि सीटूं ॾिनियूं आहिनि ऐं इहो अगरि हाई कोर्ट में फ़र्ज़ु कयो कंहिं जॻह ते वञनि था या जुरिडिक्शन जो मसइलो बि नथो थिए, पर हाई कोर्ट अगरि कंहिं बि फ़ैसिलो ॾिनो त पोइ उन फ़ैसिले खे अंडू करण जे लाइ मिसाल हाई कोर्ट हिननि जे हक़ में ॾिनो त हुकूमत जे लाइ उन फ़ैसिले खे अंडू करण जे लाइ वॾी महिनत करणी पवंदी। अगरि PTI जे ख़िलाफ़ हलियो वियो, ज़ाहिरी आहे उते त ॾिसो हिते प्रेस कॉन्फ्रेंस में या सियासी जलसनि में या क़ौमी असेंबली जी तक़रीरुनि में त तव्हां पॉलिटिकल तक़रीरूं करे सघो था न। पर जॾहिं कोर्ट में वेंदव त तव्हांखे आइन खे साम्हूं रखी, कानून खे साम्हूं रखी तव्हांखे आर्ग्यू करणा पवंदा। अदालत जॾहिं तव्हां खां पुछंदी त आइन में लिखियो वियो आहे त तव्हां जनरल सीटूं जेका पार्टी हासिल करे थी उन में शामिल थी सघो था, त तव्हां पोइ अहिड़ी पार्टी में छो वियव जंहिं हिकिड़ी सीट बि क़ाइमु न कई आहे, उनजो सरबराह पाण आज़ाद हैसियत में कामयाबु थियो आहे। त पोइ उते अदालत खे सियासी तक़रीरूं त कोन ही करे सघंदा न, उते उन्हनि खे आइनी दलील ॾियणा पवंदा। मिसाल ही हिकिड़ो पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो माना कोर्ट कनि था त हिकिड़ी पार्टीअ खे जंहिंजूं
रिज़र्व सीटुनि जी प्रायोरिटी लिस्ट जमा न थियल हुई उनखे ॾिनी अथऊं। मिसाल हाणे सुभाणे असां जूं अदालतूं माज़ीअ में मार्शला खे जाइज़ करार ॾेई चुकियूं आहिनि। छा इन बुनियाद ते तव्हां वञी सुभाणे कोर्ट में वञी सघो था त जेको माज़ीअ में अदालत मार्शला खे जाइज़ करार ॾिनी आहे त हाणे बि तव्हां लॻायो, या भुट्टे साहिब खे फांसी ॾेई छॾी अथऊं त कोई माण्हू वञी सघे थो त बाबा हाणे हिकिड़े वज़ीर आज़म खे भाई अदालत लटकाए छॾियो। हाणे इन बुनियाद ते इहो लॉजिक बिल्कुल सही पिया एम बी अवां लॉजिक सां बिल्कुल आउं इतफ़ाक़ कयां थो, पर एम बी हाणे अवां जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे असां इहो बि अवां खां ॼाणणु चाहींदासूं त हीअ भला पीपल्स पार्टी जेका ही गेम पई खेॾे त मिसाल कैबिनेट जे पहिरें हुन में शामिल न थींदासीं, आइनी जेके उहिदा आहिनि उहे फ़िलहाल वठणा आहिनि, तव्हां छा था सम्झो त पीपल्स पार्टी फ़क़ति इहो पई चाहे त छाकाणि त जेके सख़्तु फ़ैसिला करणा आहिनि, मिसाल IMF वटि हुकूमत खे वञिणो ई वञिणो आहे, हुतां ॾाढा सख़्तु शराइतुनि ते सख़्तु फ़ैसिला करणा आहिनि, त पोइ पीपल्स पार्टी चाहे थी त जेके मलामतूं थियनि उहे नून लीग ते थियनि ऐं उनखां पोइ अगरि माहौल साज़गार हूंदो त पोइ हुकूमत जो हिसो थींदो। जी इहो पाण पहिरियां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस करे चुका आहियूं ऐं असां इहो चई चुका आहियूं त इहो पीपल्स पार्टी जॾहिं इहो फ़ैसिलो कयो त असां रुॻो आइनी उहिदा वठंदासीं ऐं कंहिं बि का बि वज़ारत न वठंदासीं, काबीना में शामिल न थींदासीं, त उहो नून लीग जे लाइ क़बूल करणु ॾुखियो आहे। जेको हींअर ताईं हिननि जे जेके फ़ैसिले जा जेके जो मामला साम्हूं आया आहिनि उहे ज़रिया ॿुधाइनि पिया त पीपल्स पार्टी हिन भेरे इहो असांखे वाज़े नज़र अचे थो पियो त पीपल्स पार्टी हिन भेरे स्मार्ट गेम कई आहे, छो त भले PTI हुकूमत क़ाइमु करे हा या मुस्लिम लीग नून खे हुकूमत हाणे नून लीग जी क़ाइमु थी आहे, उहा हुकूमत तेसीं ताईं क़ाइमु ई न पई थी सघे कंहिं बि पार्टी जी जेसीं ताईं पीपल्स पार्टी कंहिं सां गॾिजे न पई। त पीपल्स पार्टी हिन भेरे जेको पंहिंजा अंग अखर आहिनि क़ौमी असेंबली में ख़ासि तौर ते उन्हनि जो फ़ाइदो वरितो आहे त पीपल्स पार्टी स्मार्ट गेम कई आहे। पीपल्स पार्टी आइनी उहिदा बि वठी वई आहे, सदारती उहिदो बि वठी वई आहे ऐं इस्लामाबाद में छो त वाज़े ऐं लार्जर पार्टी मुस्लिम लीग नून आहे, पर उनजे बावजूदि जेका यूसुफ रज़ा गिलानी सेनेट जी सीट ख़ाली थी आहे उहा बि नून लीग उन्हनि खे ॾियाराए पई। ऐं स्मार्ट गेम इन करे था चऊं त हिननि इहो फ़ैसिलो कयो आहे त सदारती चूंडुनि ताईं काबीना में शामिल न थींदासीं, त छो त आसिफ साहब खे इहो पतो आहे त चइनी सूबाई असेंबलियुनि मां वोट मिलणो आहे ऐं हू मेक श्योर करणु थो चाहे त जीअं मुंहिंजी चूंड थी वञे ऐं मूंखे PMLN ऐं उन जा जेके इतिहादी आहिनि उन्हनि सभिनी जा वोट मिलनि ऐं आउं सदर थी वञा। ऐं छो त इहा शर्त रखी अथऊं सदारती चूंडुनि खां पोइ त हींअर मुस्लिम लीग नून खे पीपल्स पार्टी जेतिरो ई मथे जो सूर आहे त अगरि नून लीग उनखे वोट न ॾिनो या उनजे इतिहादिन जेके हींअर हुकूमत में इतिहादी आहिनि जिन जो पीपल्स पार्टी सां मुख़्तलिफ़ मामलनि ते इख़्तिलाफ़ थी सघे थो, उन्हनि अगरि वोट न ॾिनो त पोइ पीपल्स पार्टीअ जो वफ़ाक़ी काबीना में शामिल थियणु उहो ॾुखियो थींदो। वॾी महिरबानी MB सुमरो साहिब, मां ॾाढो तफ़सीली तौर ते सदारती चूंडुनि जे हवाले सां ऐं कैबिनेट में पीपल्स पार्टी जे शामिल न थियण वारे पहिरें मरहले में शामिल न थियण वारे फ़ैसिले ते मां ॾाढो तफ़सीली तौर ते ॻाल्हायो। मलिक सिकंदर साहिब जी वॾी महिरबानी जंहिं JUI जी पोज़ीशन ॾिनी, ऐं शाहिद रहमानी साहिब अवां जी वॾी महिरबानी, अवां पीपल्स पार्टी में पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पचे, सुभाणे वरी गॾु थींदासीं। अला भाई।